अबू उबैदा इब्नुल जर्राह नबी जो सहाबिया जेके पैगंबर साईं जन्नत जी मुबारक दुनिया में दिनी आ यो जने शाम जो गवर्नर चो सुभान अल्लाह। आज तो मुजादा जेके चेयरमैन थींदा आहिनि उन्हनि जो घुमण फिरण भी चेयरमैन थियण खां पोइ मटिजी वेंदो आहे या आहे कि न कोन। हे गवर्नर चओ न सुभान अल्लाह। शाम के मुल्क जो गवर्नर हजरत उमर रवानो थियो मदीने पाक मां त मां गवर्नर इलाके बारे जो शाम के मुल्क जो दौरो करे अचां गवर्नर सां भी मुलाकात कंदुम उते फौजन सां भी मुलाकात कंदुम। उमर रवानो थियो चओ सुभान अल्लाह। अजब नसीब जग उमर गयूर दे अजब नसीब जग उमर गयूर दे बन के मुराद वया कदम हुजूर दे बन के मुराद वया कदम हुजूर दे। जय शेरा नाल शी जय शेरा नाल ओ जय शेरा नाल रल के बकरियां चराइया रब दित्या उन्हानू किवें शाह उते शाहियां ओ जिन्ना दिलू दिलू अखी नाल मदनी दे लाइया रब दित्या उन्हानू किवें शाह उते शाहियां। मुस्तफा शाने साहबा शाने अहले बैत जमीयत उलमाए इस्लाम। हजरत उमर रवानो थियो जडे उन इलाके में पहुतो हजरत अबू उबैदा इब्नुल जर्राह गवर्नर साहब मुलाकात थई हाल अहवाल थिया जडे शाम जो टाइम थियो दफ्तर बंद थो करे हजरत अबू उबैदा हजरत उमर छा फरमाइंदो आ चवे तो मां तो जो हाउस दिसदुम साल डेढ़ जो थी वयो आ मां हेडे आयो कोना घर केड़ो ठायो थी चओ सुभान अल्लाह। आज कल साल बिन को पो चेयरमैन जा घर भी मटजी वेंदा आइन जिले नाजिम साहब वो तो अलाए काथे वनी पुजदो आहे कि न कोन। तहां जे इलाके जी तहां के खबर होंदी मां वट जेके हिकड़े सिगरेट बीड़ी जे लाए सिकदा न चेयरमैन अज उन्हनि वट जिया लाए कार लगी पई आ जन पिऊ जी मदी हथ अची वई आ लेकिन सुभान अल्लाह नबी जे नौकरन ए नबी जे सहाबा ता चओ सुभान अल्लाह चओ चओ। हजरत उमर छा फरमाइंदो आ अबू उबैदा गवर्नर साहब जी खलीफतुल मुस्लिमीन के मा तो जो हाउस दिसुम छा ठायो थी सुभान अल्लाह। हजरत उमर रवानो थियो पोयो प्रोटोकॉल फौजी भी गड पुलिस वारा उन्हीं जमाने जा गड गवर्नर साहब भी कर वेंदो पियो आ जेका शाम जे शहर में भली माड़ी दिसे हजरत उमर खिली करे इहो घर थी ना ना इहो मानो कोने चे अच्छा वरी अगते वञन वरी को बियो घर सोनो नजर अचे तो शाम जो मुल्क उन जमाने में ॾाढो खूबसूरत मुल्क चे इहो घर थी चे न चे काथे अचे अञा अगते हल ओ मुसलमानो सॼो शहर किरास थियो अगते जो ॾिठे त हिकड़ो छप्परड़ो आ मामूली छप्पर आ उते मुसल्लो भी पयो आ मदनो भी पयो आ एक गंढ बधी पई आ उन में भी काशे पई आ। हजरत अबू उबैदा इब्नुल जर्राह हजरत उमर के तो चे मांजो घर इहो इहो थी मांजो घर इहो थी मांजो घर सुभान अल्लाह चे हां। हजरत उमर जड़े जवान को रड़ निकरी वई छा तो चवे उमर उमर भी तो उमर हो हां उमर भी ता उमर हो। हजरत उमर छा फरमाइंदो ओ अबू उबैदा इहो घर थी चे हां इते मां रहंदो अची दफ्तर जो कम कार करे दफ्तर बंद करे पो गवर्नर मां या मां इनी झूपड़ी में रहंदो अच्छा हे छा है चे मदनो आ वजू कंदो आ हे छा है मुसल्लो आ रात जो तहज्जुद पढ़दो आ अच्छा चे हां अच्छा बियो हे गंढ में छा बधो पियो चे सोना सुक्का टुक्कर बधा पिया है रात जो भिजाए रख दो सुबह जो खाई करे पो हाउस में निकरी पो दफ्तर में हजरत उमर जे अखन को पानी आ रोइंदो बीठो आ छा तो चवे ओ अबू उबैदा मां तो जे अमल जो गवाह तो जे ईमान जो गवाह तो जी नौकरी ओहदे जो भी गवाह मां क़यामत में मोहम्मद अरबी के शाहिदी दींदो में सोना जे हाल में अबू उबैदा इब्नुल जर्राह के तू छड़ियो हो
गवर्नरी मिलियस खलीफो बणियो गवर्नरी मिलियस वडो ओहदो मिलियस वो भी फकीरन वांगुर जिंदगी गुजारे आयो थी चो सुभान अल्लाह। ये हजूर जा सहाबा।